अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि कीवर्ड्स जे बारे में। काफ़ी सारा दोस्त मूंखां इहो पुछंदा आहिनि त असां चैनल ठाहे छॾियो आहे, मोनेटाइज़ेशन ऑन थी वई आहे, उन खां पोइ बि रेवेन्यू अचे पियो $0.0 $0.10 0.2 रुगो पॉइंटूं ई मिलनि पियूं, अञा ताईं $1 बि कोन थो मिले, जॾहिं त 500 600 700 व्यूज़ ते कंहिं वीडियो ते 1000 व्यूज़ ते बि $1 कोन थो मिले। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, यूट्यूब व्यूज़ जा पैसा ॾींदो ई न आहे। यूट्यूब छा पैसा ॾींदो आहे, ऐं उन खां अलावा तव्हां पंहिंजे रेवेन्यू खे कीअं था इंक्रीज़ करे सघो। हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो, पर हा पूरो ज़रूरु ॾिसिजो। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे किथे बि स्किप कयो था त तव्हां थी सघे थो का कमाती ॻाल्हि मिस करे वञो ऐं बाद में तव्हांखे तमामु घणो पछताइणो पवंदो। अचो त शुरूआति कयूं। दोस्त, सभ खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां कुझु कीवर्ड्स हूंदा आहिनि। उहे कीवर्ड्स जेके असां यूट्यूब ते या गूगल ते किथे बि सर्च कंदा आहियूं, जेको कुझु असां लिखी सर्च कंदा आहियूं उनखे कीवर्ड्स चइबो। माण्हू कीअं कीअं सर्च कनि था ऐं एडवर्टाइज़र कहिड़नि सर्चिस ते कहिड़नि कीवर्ड्स ते पैसा लॻाइनि था। जेको यूट्यूब असांखे पैसा ॾींदो आहे, इहे मुख़्तलिफ़ कंपनियूं मुख़्तलिफ़ माण्हू एडवर्टाइज़र जेके चइजे उहे पैसा लॻाईंदा आहिनि। भाई फलाणो एड फलाणे माण्हूअ खे ॾेखारिणो आहे। यूट्यूब उहो एड सिर्फ़ु उन माण्हूअ खे ॾेखारींदो जेको माण्हू उन तरीक़े सां उन माण्हूअ खे उन कंटेंट खे वॉच कंदो ॾिसंदो। वेबसाइटुनि ते बि ईअं थींदो आहे, पर कुझु कीवर्ड्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके सर्च में ई कोन ईंदा आहिनि। ऐं असांखे कीअं ख़बर पए, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं वेबसाइटूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कीवर्ड्स ॾीनि थियूं त हीअ हलायो हीअ, पर उन्हनि जो कुझु ॾींहं ट्रेड हलंदा, उन खां पोइ बसि तव्हांजो कंटेंट डस्टबिन में वेंदो आहे। सो हुनजे करे हीउ जेको वीडियो आहे इनखे पूरो ज़रूरु ॾिसो। अचो त हलूं था कंप्यूटर ते, उते असां ॾिसंदासीं कीअं असां कीवर्ड सर्च कयूं ऐं कहिड़ा कीवर्ड असां पंहिंजे कंटेंट में यूज़ करियूं, कीअं यूज़ करियूं, टैगनि में लिखूं, डिस्क्रिप्शन में, मेटा डेटा में, कहिड़ी जॻह ते लिखूं। त दोस्तों, जीअं तव्हां ॾिसी सघो था, हिकु वीडियो मूं रिकॉर्ड करे रखी आहे जंहिंजो टाइटल आहे हाउ डू आई ग्रो यूट्यूब चैनल। हाणे तव्हां पाण चवंदो त टाइटल अजीब क़िस्म जो ग्रामर खां हटी करे छो ठाहियो अथसि। बहरहाल हिन वीडियो जे अंदरि बि साॻियो टाइटल मूं लिखियो आहे, जेके यूट्यूब जो फीचर आहे इन वीडियो। सो इन वीडियो कीवर्ड जे लाइ हिन वीडियो जे अंदरि बि तमामु सन्हनि अखरनि में सेम साॻियो टाइटल लिखी आयो आहे, जेको तव्हां ॾिसी सघो था, हाउ डू आई ग्रो माई यूट्यूब चैनल। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असां वेंदासीं गूगल क्रोम खोलींदासीं ऐं हाणे गूगल एडवर्ड खोलींदासीं, ads.google.com। ठीकु आहे। सो हिन वेबसाइट ते तव्हां अचो। उन खां अलावा खोड़ सारियूं वेबसाइटूं आहिनि इंटरनेट ते मौजूदु, ऐं पाने जे निशान ते क्लिक कयो, यानी टूल्स एंड सेटिंग्स ते क्लिक करे कीवर्ड प्लेनर ते क्लिक कयो। ठीकु आहे। ऐं डिस्कवर न्यू कीवर्ड्स ते क्लिक करे हिते उहो पंहिंजो जेको टाइटल आहे, जेको वीडियो जो टाइटल आहे, उनखे कॉपी करे अचो। सही। सो हिते तव्हां अनटाइटल ॿियो कुझु बि लिखंदा आहियो। अपलोड करण खां अॻियां वीडियो जो टाइटल रखी छॾियो, जीअं यूट्यूब एल्गोरिदम खे उन जे बारे में सॼी ख़बर पइजी सघे। सो तव्हां ॾिसी सघो था हिन जा मुख़्तलिफ़ रेट आहिनि, केतिरनि माण्हुनि सर्च कयो आहे ऐं कॉम्पिटिशन छा आहे। हिते अची जेको लोकेशन आहे सो असां सिलेक्ट कंदासीं पाकिस्तान, छो त मुंहिंजी जेका व्यूअरशिप आहे पाकिस्तान खां आहे, त US खे हटाए छॾींदुसि। ॿियो को मुल्क तव्हांजो आहे जेको जितां तव्हांखे व्यूज़ मिलनि था उहो तव्हां रखी था सघो। हिते तव्हां ॾिसी सघो था, हीउ जेको आहे मुहारो टाइटल, उहो उनजी जेका कॉम्पिटिशन आहे उहा मीडियम आहे, मतिलबु लेवल हुनजी, ऐं उनखे सर्च माण्हू कनि था 10 खां वठी 100 ताईं रोज़ानी। ऐं हेठि जेके मुख़्तलिफ़ तव्हां ॾिसी सघो था, ऐं हिते तव्हां ॾिसो हुननि जो रेट किथां स्टार्ट थिए थो, किथे ख़तमु थिए थो। ऐं हीउ ॾिसो हिननि जो रेट आहे ई कोन, जेकॾहिं तव्हां हिन टाइप जो को हाउ आई ग्रो हीअ आहे ई कोन, हिते माण्हू सर्च ई कोन था कनि। जेकॾहिं माण्हू सर्च बि कनि था, जॾहिं त एडवर्टाइज़र उन ते पैसा ई कोन थो लॻाए, त तव्हांखे छा मिलंदो? कुझु बि न। एड त हलंदा उहे ई थर्ड पार्टी एड जेके हलंदा आहिनि, कभी हमसे भी पूछ लिया करो, हम भी कहें, दुआ है आपकी। हिते ॾिसी सघो था उन्हनि तां तव्हांखे छा मिलंदो। हीअ आहिनि जिन जा मुख़्तलिफ़ रेट आहिनि। पर जेकॾहिं US या कंहिं वॾी मतिलबु अमीर तरीन कंट्री खे तव्हां सिलेक्ट कयो था, त
त तव्हां ते $300 खां $400 पर व्यूज़ ते कमाए सघो था, पर क्लिक ते। सो हीअ त इलाही वॾी दावा आहे। बहरहाल हिते तव्हां ॾिसी सघो था, हीअ पर व्यू जो हिसाबु किताबु कोन्हे, CPR रेट आहे। हिन जे बारे में CPR RPM छा हूंदो आहे, हिन जे बारे में हिकिड़ी पूरी कंप्लीट वीडियो ठाहींदुसि। फ़िलहालु तव्हांखे ॾेखारियां थो त हर कीवर्ड ते मुख़्तलिफ़ रेट तव्हांखे ॾिसण में अचनि पिया। जंहिंजी लो आहे कॉम्पिटिशन लेवल, उहो सिलेक्ट कयो, बहितर रहंदो। हिते आउं ॿियो थो लिखां, यूट्यूब चैनल प्रोमोट। ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था त हीउ जेको मथियों आहे फ्री यूट्यूब चैनल प्रमोशन, इनखे आहे, इन जी मीडियम लेवल आहे, सर्च जे हिसाब सां सही आहे, पर कंहिं एडवर्टाइज़र इन ते पैसा लॻाया ई न। सो हीउ ॾिसो, 7 खां $10 खां $73 ताईं वञे थो। यानी जॾहिं एडवर्टाइज़र ज़्यादा ईंदा आहिनि, कॉम्पिटिशन ज़्यादा हूंदो आहे, त पैसा ज़्यादा लॻंदा आहिनि ऐं तव्हांखे मतिलबु त सुठा पैसा मिलंदा आहिनि। सो हीउ तव्हां ॾिसी सघो था। जेकॾहिं तव्हांजो टाइटल इन तरह जो आहे, मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, त पोइ तव्हां सम्झी सघो था तव्हांखे सर्च केरु कोन कंदो ऐं तव्हांजा जेके एड तव्हांखे जेको यूट्यूब ॾींदो, कहिड़ा ॾींदो, यूट्यूब पाण परेशान थी वेंदो। सो हिते तव्हां ॾिसी सघो था, US में जेकॾहिं साॻियूं आऊं लॻायां थो त हिते वाह छा रेट आहिनि, हर हिकु कीवर्ड रेट। हीउ ॾिसो, $2 $5 खां अॻियां पियो वञे, पर एतबार कयो को $200 $250 $300 खां $500 ताईं बि वेंदो आहे। हीउ ॾिसो, अञा नेक्स्ट पेज ते वञिजे, ॾिसी वठिजे, हिन ते $2 लॻाया आहिनि, 3.59 खां $258 ताईं। ठीकु आहे। सो वरी ॿियो लॻाया मां यूट्यूब चैनल सिर्फ़ु लिखी। इन क़िस्म जा जेके कीवर्ड्स मिलनि था US में, बहरहाल पाकिस्तान था सिलेक्ट कयो, US में पंहिंजो कमु न आहे। हीअ तव्हांखे बोर कोन पियो करियां, हर हिकु शइ सेखारियां पियो, तव्हां कीअं सर्च कंदो सही, जेको मतिलबु सुठो सूटेबल टाइटल, सही। सो मुंहिंजे ख़्याल में हीउ जेको पहिरीं मूं टाइटल रखियो आहे उहो ई सही आहे ऐं उनखे आउं टाइटल रखंदुसि। हीअ वीडियो ठाहिण खां अॻु में जॾहिं वीडियो जो प्लान हिन ते ॾिसो 22 ताईं वञे पियो, हिनखे आउं कॉपी कंदुसि ऐं जेके जेके माना मूंखे सही लॻनि पिया उन्हनि सभिनी खे आउं करियां थो सिलेक्ट। सो तव्हांखे ॾेखारण खां बिना आउं कुझु सिलेक्ट थो करे वठां, कुझु मूं कया सिलेक्ट। जॾहिं वीडियो मूं लॻाए छॾियो अपलोड ते ऐं उते मूं लॻाया 2 कीवर्ड, 2 कीवर्ड टाइटल में, हिकिड़ो उहो कीवर्ड जेको मूं वीडियो ते अॻु में ई लिखियो ऐं हिकिड़ो उहो कीवर्ड जेको मूं हुतां तव्हांजे साम्हूं कॉपी कयो, सही। सो हीअ आहे उहो कीवर्ड ऐं इहे ॿई कीवर्ड मूंखे टैग में ज़रूरु लिखणा आहिनि। ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कीवर्ड यादि रहे त ईअं न तव्हां ठाहियो पिया, मतिलबु त वीडियो मोटरसाइकिल जी लॻायो हुन में मोबाइल वारा कीवर्ड, त कमु कोन हलंदो। यूट्यूब तव्हांजी वीडियो ते कम्यूनिटी गाइडलाइन वारी स्ट्राइक ठोके सघे थो। सो उनजे करे हमेशह कीवर्ड वीडियो सां रिलेटेड लॻायो ऐं हितां तव्हांखे कॉपी करण जो सफ़ा सवलो तरीक़ो ॿुधायां थो। सभिनी खे सिलेक्ट करे ऐं ॾिसां कुझु सिलेक्ट करियां थो जिन में माना मीडियम लेवल जो सही आहे, कॉम्पिटिशन मीडियम लेवल जी आहे। 1300 एडवर्टाइज़र जे पुट $75 ताईं लॻाए छॾियो आहे। सो हुनखे छॾे ॾियो। बहरहाल उन सां छा थींदो, तव्हांजो जेको रेवेन्यू आहे उहो सुठो ईंदो। भले तव्हांखे 200 250 300 व्यूज़ मूं वांगुरु मिलनि, पर उन ते तव्हां घटि में घटि $1 ताईं त कमायो न। सो हिकिड़ो तव्हांजी कैटेगरियूं मूंखे सम्झ में कोन थियूं अचनि। मुमताज़ मौलाई ते यूट्यूब कहिड़ो एड लॻाईंदो? ख़ैर तव्हांजी मर्ज़ी आहे। जियोग्राफी वारो बि हुते काफ़ी रोल प्ले करे थो ऑप्शन। सो ओके, सही सही, हिनखे करियो कॉपी ऐं नोट पैड में अची हिननि खे करियो पेस्ट। पेस्ट करण खां पोइ हर हिकु कीवर्ड जे अॻियां कामा लिखो। जीअं असां लास्ट वीडियो में मूं वीडियो अपलोड कीअं कजे, जेकॾहिं उहा वीडियो तव्हां नाहे ॾिठी त मथे क्लिक करे ॾिसी सघो था। उन में मूं ॿुधायो त तव्हां कीवर्ड ऐं टैग कीअं था लॻाए सघो। सो हे टैग टोटल आउं लिखी चुको आहियां ऐं हिननि खे कंदुसि कॉपी ऐं हिते कंदुसि पेस्ट। में बि पूरा थी वञनि, पर हीअ मथे एरर पियो ॾिए, मतिलबु त मूंखे कुझु कटणा पवंदा। सो आउं कुझु कटे थो वठां जेके फिज़ूल आहिनि। सो फिज़ूल टैग मूं कटे वठिया, बक़ाया कुझु छॾिया आहिनि। सही,
ऐं हाणे मूंखे डिस्क्रिप्शन में बि कंहिं नमूने सां जेको टाइटल मुंहिंजो आहे उहो शामिलु करिणो आहे। जेकॾहिं डिस्क्रिप्शन में नथो करे सघां त कोशिशि करे प्लेलिस्ट में उन ई कीवर्ड जा हिकिड़ो या शुरूआत वारो या आख़िर वारो कीवर्ड लाज़मी लिखो। एॾो वॾी महिनत करण खां पोइ तव्हांजो वीडियो वञी उन ई सर्च ते बीहंदो जेका सर्च जेको कुझु करणु चाहे ऐं उनखे उहा मिले। सो हिते आउं लिखी थो वठां, दिस वीडियो आई विल शो यू हाउ डू आई ग्रो, सेम साॻियूं टाइटल हाणे 3 जॻहियुनि ते अची वियो न, त मतिलबु इन ई टाइटल इन ई मतिलबु कीवर्ड जो SEO मतिलबु स्ट्रॉन्ग थी वियो। हाणे केर बि हिन खे सर्च करे थो हिनखे लिखी त मुंहिंजी वीडियो टॉप ते ईंदी, छो त इहो 3 दफ़ा लिखियलु आहे, टाइटल में, डिस्क्रिप्शन में, टैगनि में, साॻी जॻह ते साॻी बकवास थियल आहे। ऐं हाणे हिते जेको कुझु बि तव्हांखे लिखिणो आहे डिस्क्रिप्शन में उहो लिखी वठो ऐं मोनेटाइज़ेशन वारे पेज ते अची मोनेटाइज़ेशन ऑन करे सभिनी खे ऑन करे छॾियो। इहे ग़लती कंदा आहिनि दोस्त, कोन कंदा आहिनि, 2-3 ऑन कंदा आहिनि, चवंदा नओं चैनल आहे, हीअ आहे फलाणो फलाणो। ऐं उनखां पोइ तव्हां यूट्यूब ते सर्च करे ॾिसो माण्हू छा था सर्च कनि, उन जे लाइ तव्हांखे vidIQ सुठी मदद कंदो, या TubeAD या जेको कुझु तव्हां एक्सटेंशन यूज़ कयो था उहो करे पंहिंजे टाइटल जो अधु हिसो उतां खां खणी वठो। सो हे थी वियो तक़रीबन, ऐं इन तरह तव्हां कीवर्ड शामिलु करे सघो था। तो दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान क्लिक करे छॾियो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो, हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तों सां ज़रूरु शेयर कयो। मिलंदो तव्हां साॻी वीडियो में। तेसिताईं इजाज़त, हाफ़िज़, गुड बाय।